जेके बिरादरी आहिनि उन सभिनी जो निहायत शुक्रगुज़ार आहियां जिन असांखे हिते सॼे मान ॾिनो इज़त ॾिनी इंशाअल्लाह आउं खेनि यकीन थो ॾियारियां त जेका तव्हां मोहबत इज़त ॾिनी त मलिक असद सिकंदर कॾहिं बि कंहिंजी मोहबत विसारी कान्हे ऐं ना ई विसारी ख़बर है इलेक्शन जो ज़मानो आउं का बि लंबी चौड़ी तकीर कोन थो कयां छो त हिते तकीर वारो माहौल मूंखे लॻे कोन थो रश घणी थी वई है पर एतिरो चवंदुसि त इलेक्शन जो माहौल 25 तारीख़ तीर ते छपा हणी पाकिस्तान पीपल्स पार्टी बेनज़ीर सां बि वफ़ा करियो ऐं असां सां बि जेको सो मोहबत जी वफ़ा करियो मूंखे उम्मीद है त तव्हां पाकिस्तान पीपल्स पार्टी खे इज़त ॾींदव मलिक असद सिकंदर खे इज़त ॾींदव ऐं इंशाअल्लाह तीर ते छपा हणी मुखालिफ़नि खे इहो ॿुधाईंदव त हिते गद्दारनि जी का गुंजाइश कान्हे तीर निशान है पीपी की पहचान है मलिक सबकी जान है माशाअल्लाह आवां में जोश घणो है अॼु त कोन हिकिड़े तकीर पे की हुन चयो अॼु असां ट्रेलर ॾेखारियो आहे पहिरीं आउं त सम्झंदो ट्रेलर ते भॼी ईंदा फिल्म ते त वीचारनि जो हाल ई ख़राबु महिरबानी अवां सभिनी जी महिरबानी पर इन जोशो ख़रोश सां इन हिम्मत सां ऐं मुर्सीअ सां